दौलतपुर सफ़न ॻोठ सईद क़ंडो जे अॻुवाण दरगाह लकी शाह सदर जे सुजादा नशीन शाह मोहम्मद शाह लकियारी जे ज़मीन ते मुबीना कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सैयद अली शाह लकियारी, गुलाम हुसैन शाह, लतीफ़ शाह, मंठार शाह ऐं ॿियनि चयो त दरगाह लकी शाह सदर जे सुजादा नशीन सैयद शाह मोहम्मद शाह लकियारीअ जे ज़मीन ते सलीम बाजारीअ नाजाइज़ कब्ज़ो करायो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ इंतिज़ामिया ॿिट बणियल आहे, जंहिं करे कब्ज़े में मलूज़ धुरियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई कई वञे। हिननि चयो त असीं इंतिज़ामिया खे ॿुधाइण था चाहियूं त सैयद शाह मोहम्मद शाह जा हज़ारे लखे चाहींदड़ आहिनि ऐं जेकॾहिं संदसि ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु न करायो वियो त सॼे सिंध में एहतजाज थींदो। नेशनल हाईवे इंडस हाईवे ते धरणा हया वेंदा। मुज़ाहिरीन सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त फौरी तौर ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।